बेटा दियोले काजी दा वनो जी बाबा हुकुम कर। हुकुम कर पहिरियाणे कदा तव्हां ते मुंहिंजो हुकुम हलियो आहे जो हाणे चई तो हुकुम कर। बाबा अदा तुंहिंजा हुकुम मञे या न मञे पर मां तुंहिंजा हुकुम ज़रूरु मञींदुसि। जहिड़ो अछो मुंहुं तुंहिंजो आहे तहिड़ो अछो मुंहुं तुंहिंजे भाउ जो आहे। मूं त तव्हांखे इज़त सां घणो सम्झायो पर तव्हां मुंहिंजी हिकु बि न ॿुधी। बाबा तू दाजा पियो तो होश वञाई। तव्हांजो पीउ होश कोन थो विञाए, सच थो चए। जॾहिं तव्हांजो सोट के आड़ा में तव्हांखे उछलींदो न पोइ तव्हांखे होश ईंदो। अम्मा अदा वारा मरंदे मरी वेंदा पर सोट वारनि खे कोन छॾींदा। वादी जेकर सोट जा असां में मतलब आहिनि बाबा त असांजा बि सोट में के मतलब हूंदा। जाबर मां उम्मीद रखण बबरुनि खां ॿेर घुरण जे बराबरि आहे। बाबा मां मञा थो त जाबिर हिकु सुकल थुड़ आहे पर उन मां बि छांव जी उमेद रखबी आहे। अच्छा त हलो बाक़ी बाबे जूं नसीहतूं ख़तम थियण जूं ई न आहे। मुश्किल आहे। अरे हाओ हाओ ॿुधुम यो जाबर तव्हांखे ऊंधो टंगराए कुटराए न त पोइ मञिजो त बाबो सही चवंदो हो। हसीना ऐं जाबर तुंहिंजे पीउ खे आङुरनि जे इशारनि ते नचाइनि था ऐं तुंहिंजो पीउ फोड़ी वांगुरु टिप ॾींदो थो टिप। थोरो सम्झाए सभा। अम्मा हाणे हू असांजो पीउ आहे कोई नंढड़ो न आहे जो मां हुनखे सम्झाया। उहो मां जॾहिं बाबा तुंहिंजी न आहे ॿुधंदो त असांजी कीअं ॿुधंदो। सभु गॾिजी करे बाबा खे सम्झायो। बाक़ी कंहिंजे सम्झाइण जहिड़ो बाबा नाही। पिण हे कोन सम्झंदो। बाक़ी सभु गॾिजी हिनखे ॿधूं था पोइ असांजे मथां मुसीबत टरी सघे थी। ओ मुंहिंजी अमड़े हाणे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ हाणे वारो कर देर न करे मुंहिंजी शादी कराए। हेॾस मथे में छा वारा था पवंदा वञनि। माई मलूपा राज़ी आहे जेकॾहिं तव्हां पिणे खे राज़ी करे वठो त ॾे वठ करे तोखे पाणे वठां। अम्मा ॾे वठ जी ज़रूरत नाहे। बाक़ी भले तोखे अदा जो रिश्तो वठणो आहे न भले तूं वठो था। जेसि ताईं तुंहिंजो रिश्तो कोन ॾींदासीं न त हू बि संग कोन ॾींदा। अम्मा मूंखे लाचार नाहे के निकम्मे सां शादी करण जो। हा साईं तुंहिंजो भाउ त वॾो ऑफिसर आहे जेके पारस जो रिश्तो था ॾियनि। ओ मुंहिंजी अमड़े सिको गा उन को 1000 चक्कर मां भलो आया। ओ अदा अञा बि सिको गा ॿ पेर तूं अॻिते आई पोइ हिते न। जहिड़ी ठुर तहिड़ी छाई। हेदर सामल तोखे हरू भरू आसरे में रखंदो हुजे तोखे सोरठ जो संग कॾहिं बि कोन ॾींदो। अम्मा मूं जॾहिं बि सोट सां रिश्ते जे बारे में ॻाल्हायो आहे त सोट चए थो हीउ वक़्तु सही न आहे। इहो वक़्तु कॾहिं बि सही कोन थींदो। जेको आहे न उहो ई हलंदो रहंदो। इहा ॻाल्हि त मां बि सम्झां पियो। हाणे तूं ई का सलाह ॾे। मुंहिंजो ज़हन त इहो बि थो चवे त अॼु सोट सां ठके ठोके ॻाल्हा पोइ ॾिस छा थो वरंदी ले। ठीकु आहे अम्मा अॼु राति ॻाल्हाईंदासीं जेकर इनकार कनि था त पोइ। पुट इन्हनि जे पोयां त पोइ हलण ई अजायो आहे न। असां मोटी था हलूं ॻोठ उते रिश्ता खोड़। अम्मा उते त असांजा दुश्मन असांखे कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदा। दुश्मनी तुंहिंजे सोट वारनि जी आहे असांजी कंहिंसां दुश्मनी कान्हे का पुट। उन्हनि जी दुश्मनी जे करे त असां दरबदर आहियूं। अम्मा सोट वारनि खे मुसीबत में बि अकेलो छॾणु सही नथो लॻे। जॾहिं हू असांखे पंहिंजो कंदा ई न त पोइ उन्हनि जे पोयां हलण अजायो आहे न साइड थी वेंदासीं न। अम्मा जेका तव्हांजी मर्ज़ी। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।